CEO वाटर कॉर्पोरेशन अहमद अली सिद्दीकी, COO वाटर कॉर्पोरेशन इंजीनियर असदुल्ला खान सां गॾिजी ऊन्हारे जी मौसम में पाणी जी इम्कानी वधंदड़ तलब जे तनाज़ुर में धाबे जी 4B हाई पॉइंट बल्क लाइन्स पिपरी ऐं डमलोटी पंपिंग स्टेशननि जो तफ़सीली दौरो कयो आहे। तर्जुमान वाटर कॉर्पोरेशन मूजिबि दौरे जो मक़सदु कराची शहर में पाणी जी बिना रंडक फराहमी खे यकीनी बणाइण ऐं तनसीबात जी मौजूदा सूरत हाल जो जाइज़ो वठणु हो। इन मौक़े ते इख़्तियारिन खे चीफ इंजीनियर A&M जमील अंसारी, पंपिंग स्टेशंस ऐं फिल्टर प्लांट्स, जॾहिं त चीफ इंजीनियर WTM ज़फर पलीजो 4B हाई पॉइंट खां डमलोटी पंपिंग स्टेशन ताईं बल्क वाटर ट्रांसमिशन सिस्टम बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। दौरे दौरान CEO कॉर्पोरेशन लाॻापियल अमलदारनि खे हिदायतूं ॾींदे चयो त शहर में ऊन्हारे जे मौसम खां अॻु पाणी जी बहितर फराहमी लाइ असराइता क़दम खणंदे शहर में पाणी जी बिना रंडक फराहमी ऐं वधीक बहितरी जे लाइ समूरा वसीला क़तबा न वञनि ऐं बल्क पंपिंग स्टेशंस तां मुक़रर मिक़दार में पाणी जी फराहमी यकीनी बणाई वञे। हिन वाज़ेह कयो त पाणी जी तरसील में का बि खोट या लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। इन लाइ समूरी मशीनरी ऐं पंपिंग खे हर वक़्तु फ़आल हालत में रखियो वञे ऐं संदन बर वक़्तु सार संभाल खे यकीनी बणायो वञे। साॻे वक़्तु चैनलनि ऐं स्क्रीन्स जी सफ़ाई जो पिणु ख़ासि ख़्यालु रखियो वञे। CEO ज़ोर ॾिनो त पाणी जे ज़ाया थियण ऐं चोरी जी रोकथाम लाइ मौसिर क़दम खंया वञनि ऐं बल्क लाइन्स जी सख़्तु निगरानी ऐं सार संभाल यकीनी बणाई वञे। हिन चयो त पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ जे लाइ मज़बूत हिकमत अमली इख़्तियार कंदे शहरिन खे बहितर सहूलियतूं फराहम कयूं वञनि, छाकाणि त अवामी ख़िदमत असांजी अवलीन तरजीहात में शामिल आहे। दौरे जे दौरान चीफ इंजीनियर A&M जमील अंसारी, चीफ इंजीनियर WTM ज़फर पलीजो, चीफ इंजीनियर बल्क सिकंदर जरदारी, कुर्बान मक्सी, अजहर काज़ी, इकबाल पलीजो, अब्दुर्रज़ाक मक्सी, अखलाक राजपूत, मोहम्मद अली पलीजो ऐं अलादीनो पलीजो मौजूद हुआ। तर्जुमान वाटर कॉर्पोरेशन मूजिबि आला अमलदारनि ऊन्हारे जी आमद खे नज़र में रखंदे शहर में पाणी जी फराहमी लाइ अहम तनसीबात जो दौरो कयो आहे, जंहिं जो मक़सदु पाणी जे निज़ाम खे बहितर ऐं मौसर बणाइणु आहे।